नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त पैगाम पहुचाइण लाइ इस्तेमाल थींदड़ आलमी शोहरत माणींदड़ एप्लीकेशन वाट्स सार्फिन जी सहूलियत लाइ गुज़िरियल कुझु महीने दौरान केतिरा ई फीचर्स मुतारिफ़ करा आहिनि, पर हाणे कंपनी जल्द हिकु सार्फिन लाइ हिकु वधीक तब्दीली कंदी, जंहिं ते कमु शुरू कयो वियो। वाट्स ऐप जे मुख़्तलिफ़ ऐप डेटा ते नज़र रखंदे वेबसाइट बायोडेटा इन्फो जी रिपोर्ट मूजिबि कंपनी एंड्रॉइड ऐं ISO सार्फिन जे लाइ URL लिंक परे वियो वॾो ऐं वाज़ह ॾेखारण ते कम करे रहियो, यानी कंहिं बि वेबसाइट खे जेकॾहिं WhatsApp ऐप ते लिंक पेश कंदो त उन जी तस्वीर वॾी हूंदी, जीअं अव्हां खे ख़बर पइजी सघे त उमाणींदड़ कंहिं हवाले सां लिंक उमाणियो। वेबसाइट बायोडेटा मूजिबि जेकॾहिं कंहिं बि वेबसाइट जे लिंक जी रेज़ोल्यूशन सुठी नाहे हूंदी त उन लिंक सां गॾु अव्हां खे उन जो तमज़ो नज़र ईंदो। मुज़ाकरा तब्दीली कॾहिं थींदी, इन जे बारे में वधीक तफ़सील न ॿुधाया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।